कामयाब रिश्तनि जा राज़ या कामयाब शादीअ जा राज़, उन सिलसिले में जेको अॼु असां टी क़िस्त में ॻाल्हायूं था पिया, उहो ॻाल्हाईंदासीं त अहिड़ियूं कहिड़ियूं पॉज़िटिव ॻाल्हियूं कजनि जो शादी कामयाब रहे। पहिरीं मां जेको आहे वीडियोज़ में ॿुधायो त शादीअ जो रिश्तो हिकिड़ो बैंक अकाउंट वांगुरु आहे। हुन में डेबिट जा मां अॻे वीडियो में ॿुधाए चुकियो त झगड़नि में जेको आहे कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जो नुक़सानु घटि थिए। हाणे क्रेडिट करण लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जो शादीअ जो रिश्तो मज़बूत रहे। हाणे हिन लाइ मां हिकिड़ो निमोनिक्स ठाहियो आहे, शॉर्ट फॉर्म ठाहियो आहे हिकिड़ो, उहो आहे प्रेज़ क्यूटी। माना पंहिंजे स्वीट हार्ट जी तारीफ़ कीअं कजे। हाणे हिन लफ़्ज़नि में हर कंहिंजो मतिलबु आहे। हाणे पी जेको आहे उनजो मतिलबु आहे, पहिरियों लफ़्ज़ आहे पी, उनजो मतिलबु आहे साइकोलॉजिकली अवेलेबल हुजे माण्हू। वेरी इंपॉर्टेंट। कंहिं बि रिश्ते में माण्हू जॾहिं बि घर वञे थो साइकोलॉजिकली मेंटली अवेलेबल हुजे, माइंडफुल हुजे, उते हुजे, हर ॻाल्हि नॉन जजमेंटली नोटिस करे। घर में अगरि वञे थो सफ़ाई थियल आहे नोटिस करे, वाइफ खे कहिड़ा कपिड़ा पातल आहिनि नोटिस करे, चांहि सुठी ठहियल आहे त नोटिस करे, रोटी सुठी आहे त नोटिस करे। कीअं न त माण्हू वेठो आहे साम्हूं पर ख़्यालु ॿिए पासे में। हालांकि ॾुखियो आहे अॼु जी दुनिया में, एॾियूं डिस्ट्रेक्शन्स आहिनि, होॾे टीवी थी हले, को व्हाट्सअप आहे, को यूट्यूब आहे, माण्हू ओॾे ख़्यालनि में हले थो वञे। ॿियो लफ़्ज़ आहे आर। आर जो मतिलबु आहे रिस्पेक्ट। ॿिए जी रिस्पेक्ट कजे, ॿिए जी इज़त कजे, उनजी राय जो एहतराम कजे। मालिक पैदा कयो आहे, हर माण्हू जी उहा ई रिस्पेक्ट आहे। जहिड़ा मर्द जी जहिड़ी औरत जी ॿिन्ही जी साॻी रिस्पेक्ट आहे, उहा रिस्पेक्ट ॾियणु घुरिजे। हाणे ए जेको टियों लफ़्ज़ अचे प्रेज़ में, ए जो मतिलबु आहे एडमायर कजे। घर में अचे थो ॾिसजे थो त जेके बि तारीफ़ जहिड़ी ॻाल्हि आहे एडमायर कजनि। सफ़ाई सुठी आहे, एडमायर थो करे माण्हू, रोटी सुठी लॻे थी, एडमायर थो करे। एडमायर करण सां उहो जेको आहे तव्हां बैंक बैलेंस पंहिंजो वधायूं था असां, तारीफ़ कयूं, पर तारीफ़ सची तारीफ़ हुजे, ईअं न त हरूभरू कूड़ी तारीफ़ करणी आहे। ॿियो लफ़्ज़ जेको अचे थो आहे इन्फ्लुएंस। इन्फ्लुएंस एक्सेप्ट कजे पंहिंजे पार्टनर जो। आख़िर ॿ ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं, हुनजी हिकु राय आहे, तव्हांजी ॿी राय आहे, त इन्फ्लुएंस एक्सेप्ट कजे। चलो भई अॼु मां हिन जी ॻाल्हि मञा थो पियो। बेसिकली रिश्ते में इहो न आहे त केरु सही आहे केरु ग़लति आहे। असांजे कॾहिं कॾहिं माण्हू ईंदा आहिनि त ॾिसो हेॾी ॻाल्हि आहे, मां हीअ ॻाल्हि कई आहे, पार्टनर हीअ ॻाल्हि ग़लति थो करे, तव्हां ॾिसो ग़लति केरु आहे। ग़लति ऐं सही जी ॻाल्हि न आहे। हाणे सवाल इहो आहे, यू वॉन्ट टू बी राइट और यू वॉन्ट टू बी हैप्पी। रिश्ते में तव्हां छड़ो राइट रहंदव त मूं राइट आहियां बसि पोइ ठीकु आहे, पोइ जहिड़ा लॻा पिया हुजनि, न। इन्फ्लुएंस एक्सेप्ट कजे। जॾहिं रिश्ते में पार्टनर हिकिड़ी ॻाल्हि ते बिल्कुलु बीठो आहे कंप्रोमाइज़ लाइ, उनखे एक्सेप्ट कजे। चलो ठीकु आहे, असां कयूं था, इहा ॻाल्हि कयूं था, उनजो एक्सेप्ट कजे ऐं उन में फ़ाइदो पवंदो आहे। काफ़ी ॻाल्हियूं दुनिया में हूंदियूं आहिनि, वाइफ चवंदी आहे त भई हीअ शइ जेको आहे हीअं ठाराइजे, हीअं कजे, ऐं उहे अगरि मञींदो माण्हू उनजो त पोइ ॾिसंदो अॻिते हली ख़बर पवंदी आहे मां मञियुमि, चङो थियो ऐं मां हिन ॻाल्हि में हाणे फ़ाइदो मिलियो मूंखे। छो त औरतुनि खे मालिक हिकिड़ी सलाहियत ॾिनी आहे त उहे जेके इमोशनली घणो सम्झी सघंदियूं आहिनि माण्हुनि खे। मर्दनि जे इहा ख़ासियत आहे हिकिड़ी। तंहिं मर्दनि में पंहिंजूं ख़ासियतूं, जॾहिं गुस्से में अची वेंदा आहिनि उहो जल्दी पाण खे कंट्रोल करे सघंदा आहिनि। हर हिकु माण्हू में कुझु गुण आहिनि, कुझु ख़ासियतूं, त ॿिन्ही पार्टनर खे एक्सेप्ट करिणो पवंदो आहे हिक ॿिए खे, पर इन्फ्लुएंस पार्टनर जो एक्सेप्ट करणु घुरिजे। इहा इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे। ईअं भीड़ नणो आहे जेको इनफ्लेक्सिबल थी, पोइ रिश्ते में इहा दरार पवंदा आहिनि। प्रेज़ में हिकिड़ो ॿियो जेको नेक्स्ट लफ़्ज़ अचे थो एस। एस स्टैंड फॉर साइड योर पार्टनर। जॾहिं की झगड़ा थियनि था, फैमिली में झगड़ा आहिनि, दोस्तनि सां झगड़ा आहिनि, जॾहिं ॻाल्हि तव्हांजी पार्टनर करे थो पियो, तव्हांखे सपोर्ट करिणो आहे पार्टनर खे, साइड योर पार्टनर। उहो करे चवंदा आहिनि त भई ट्रस्ट कीअं डेवलप कजे, रिश्ते में ट्रस्ट कीअं डेवलप कजे। ट्रस्ट खे ॾिसण लाइ कोई कसम खणण सां ट्रस्ट न ईंदो आहे। इहे ॻाल्हियूं करणी पवंदियूं जेके कयूं था पिया। साइड खणणी पवंदी, इन्फ्लुएंस करिणो पवंदो, ऐं हिते ॿियूं ॻाल्हियूं कयूं था पिया। ट्रस्ट पोइ डेवलप थींदो, पार्टनर सेफ महसूसु कंदो रिश्ते में। प्रेज़ में जेको ॿियो लफ़्ज़ अचे थो ई स्टैंड फॉर जेको आहे इक्वलिटी। रिश्ते में इक्वलिटी जी, पाण खे सुपीरियर न सम्झे त मां पोडियम ते बीठो आहियां, त जेको आहे मां सॼो ॾींहुं ॿाहिरि कमु थो कयां ऐं तूं घर वेठी आहीं, तोखे हे बि न कयो थी। न न, इहा ॻाल्हि न आहे। हर कंहिंखे पंहिंजा कम आहिनि, हर कंहिंजी पंहिंजी अहमियत आहे। हाणे जेको ॿियो मां लफ़्ज़ चयो पहिरियों शुरू में, क्यूटी।
QTC छा लाइ स्टैंड थो करे, माना क्यूज़ ऑफ कनेक्शन। ॾींहं में जॾहिं घर ईंदा आहियूं त पार्टनर जेको आहे कई क्यूज़ ऑफ कनेक्शन कंदो आहे। कॾहिं चवंदा हेॾां हे त ॾिसो ड्रामो कीअं सुठो थो हले, हेॾां हे त ॾिसो जेको आहे हे मीम कीअं व्हाट्सअप ते सुठो आयो आहे। माना हू अटेंशन लाइ या दावत थो ॾिए त मूंसां वेहो, मूंसां ॻाल्हायो, क्यूज़ थो ॾिए। उन्हनि क्यूज़ खे कंसीडर कजे माण्हू। रिसर्च कई वई त जिन माण्हुनि जा रिश्ता टुटनि था पिया, जेके डिवोर्स थी थिए, उहे 30% जेको आहे उहे क्यूज़ ऑफ कनेक्शन खे रिस्पॉन्ड कनि था पिया। पर जेके रिश्ता सुठा हलनि था उहे 86% क्यूज़ ऑफ कनेक्शन खे रिस्पॉन्ड कनि था। माना क्यूज़ ऑफ कनेक्शन एॾा इम्पॉर्टेंट। जॾहिं बि पार्टनर कोई चए थो त उन ॾे ध्यानु ॾेई, उन सां मुंहुं ॾेई उहा ॻाल्हि ॿुधिजे, ॾिसजे। सी खां पोइ ॿियो लफ़्ज़ अचे थो यू आहे अंडरस्टैंडिंग आहे कंप्रोमाइज़। कंहिं बि ॻाल्हि ते बहस थो थी वञे त कंप्रोमाइज़ कजे, मिडिल ग्राउंड ॻोल्हिजे। इहो न आहे त बसि मां सही आहियां त सही आहियां। टी जेका आहे QT में जेको आहे टी जेका स्टैंड करे थी, टेल योर पार्टनर खे ॿुधाइजे। दिलि में रखण सां ॻाल्हि न थींदी आहे, जेका बि सुठी ॻाल्हि पार्टनर जी आहे हुनखे ॿुधाइजे। हाणे QT में जेको ॿियो चयो आई इज़ वेरी इम्पॉर्टेंट। शादीअ जे रिश्ते में या कंहिं रिश्ते में आई माना इंट्रस्ट, डिसइंट्रस्ट, लाइक्स, डिसलाइक्स। हीअ हिन ॻाल्हि वणंदी आहे, हे जेको दोस्त मुंहिंजो ईंदो आहे त इहा हिनखे पुछाईंदी आहे, उन दोस्त खे दावत न ॾिजे पोइ। पार्टनर जी हर शइ जी असांखे ख़बर हुजे, उहे ॻाल्हियूं वणनि कहिड़ी थियूं उनखे डिसलाइक कहिड़ा आहिनि। हीअ ॻाल्हि मुंहिंजे पार्टनर खे न वणंदी आहे, मां न कयां। हीअ ॻाल्हि वणंदी आहे उनखे, मां इहा शइ कयां। उनजा गोल्स छा आहिनि, ज़िंदगी में मक़सदु छा आहिनि, इहे जीअं जासूस वांगुरु। ऐं वरी इहे यादि बि कजनि उन जूं हैबिट्स, उन जूं ॻाल्हियूं जेके अॻ में सुठियूं ॻाल्हियूं, उन पुराणियूं ॻाल्हियूं बि यादि कजनि माण्हुनि जूं। त पोइ हिकिड़ो ब्रेन में ट्रैक ठहंदा वेंदा आहिनि ॿिन्ही पार्टनरनि जा, हिक ॿिए जो सां। पोइ ट्रस्ट डेवलप थींदो आहे त हे मूंखे सुञाणे थो। कॾहिं कॾहिं चवंदा रिश्ते में, तो त मूंखे सुञातो ई कोन्हे, तोखे त मुंहिंजी बर्थडे यादि कोन्हे, तोखे इहो यादि न आहे त मूंखे कपिड़ा कहिड़ो कलर वणंदो आहे। जॾहिं विढ़ंदा आहिनि पाण, उहे पुराणियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। पोइ इहो त उहे जॾहिं ख़बर हूंदी आहे, माण्हू ॻाल्हि कंदो आहे, उहा तॾहिं कंदो जॾहिं इंट्रस्ट जी ख़बर हूंदी माण्हू खे त इहा इम्पॉर्टेंट आहे। इहा अटैचमेंट वधाईंदा आहिनि, कनेक्शन वधाईंदा आहिनि, ट्रस्ट वधाईंदा आहिनि। ऐं ॿियो जेको आहे आख़िर में ई जेका आहे उहा आहे थी इमोशनली सपोर्ट हुजे, इमोशनल अवेलेबल हुजे। हुन सां इमोशनली अवेलेबल हुजे त माना हुनखे ट्रस्ट हुजे त मुंहिंजे पार्टनर खे मां सदाईं यादि आहियां। ऑफिस में वेठो हुजे, फ़ोन करे चवंदो त अॼु तव्हांजी न हुते अपॉइंटमेंट आहे डॉक्टर सां, त हुनखे इहा हूंदी त मुंहिंजे पार्टनर खे मुंहिंजी परवाह आहे, ॻणती अथसि, उते वेठो आहे त मूंखे यादि थो करे पियो। कॾहिं विच में फ़ोन करणी थी, कॾहिं को हिकिड़ो जेको तई हुनखे मुंहिंजे पार्टनर खे हीअ शइ वणंदी आहे त कॾहिं वठी ईंदो उहा शइ ॿाहिरों, त हुनखे लॻंदो मां ॿाहिरि बि यादि आहियां हुनखे। ट्रस्ट तॾहिं डेवलप थींदो जॾहिं इहो कनेक्शन माण्हू ठाहींदो। वाइफ अगरि चए थी मुंहिंजो बास जेको आहे मूंसां ॾाढो ख़राबु हलियो आहे, जेको आहे मूंखे जेको आहे ग़लति ॻाल्हायो अथई, त उन सां ॾुख में शरीक थिए, उनखे एम्पैथाइज़ कजे, इमोशनली अवेलेबल हुजे उनखे। त मूंखे लॻे थो वाक़ई केतिरो ॾुखियो लॻंदो आहे जॾहिं बास ईअं चवंदो आहे त मूंखे बि ईअं थियो, मूंखां बि ईअं थींदो आहे। माना पोइ हुनखे लॻंदो त मूंसां गॾु आहे, इमोशनली अवेलेबल आहे, मूंसां एम्पैथाइज़ कजे, वैलिडेट कजे। इहे ज़रूरी ॻाल्हियूं अगरि ईअं माण्हू नथो करे त पोइ जेको आहे पार्टनर चवंदो मुंहिंजी त ॻणती ई कोन्हे, हुनखे मुंहिंजी त अहसासात जो हुनखे क़दुरु ई कोन्हे। क़दुरु कजे, ॾुख आहे त ॾुख जो क़दुरु कजे, ख़ुशी आहे त ख़ुशीअ जो क़दुरु कजे। ऐं ॿियो जेकॾहिं घर अचे थो माण्हू न, सॼे ॾींहं खां पोइ घर अचे थो त कोशिशि करे पार्टनर सां टाइम माण्हू स्पेंड कजे। जीअं इहे ॻाल्हियूं जेके चयूं न, उहे इमोशनली अवेलेबल तॾहिं तो टाइम स्पेंड कंदो, गॾु TV ॾिसबी, गॾु वेहबो, गॾु खाइबो, गॾु शौक़ु ॻाल्हियूं मौज़ूअ जूं ॻाल्हियूं कबियूं। जॾहिं इहे कजनि थियूं पोइ अटैचमेंट वधे थी। त जेको पहिरियों सुवालु न, ट्रस्ट कीअं डेवलप थींदो, सेफ पार्टनर कीअं महसूसु कंदो। अगरि असां इहे कंदासीं न, जे ॻाल्हियूं चईसीं असां प्रेज़ QT जॾहिं इहे स्टेप जेके 11 ॻाल्हियूं कंदासीं न, 11 स्टेप्स, त उहो जेको रिश्तो आहे उहो हैप्पी रहंदो ऐं रिश्तो सुठो हलंदो। पोइ जॾहिं जहिड़ा बि थींदा न त एतिरा असरु न कंदा उन ते। हाणे मां जेके लफ़्ज़ चया उनखे समराइज़ कयां। प्रेज़ QT, P स्टैंड फॉर साइकोलॉजिकली मेंटली अवेलेबल हुजे, R स्टैंड फॉर रिस्पेक्ट योर पार्टनर, A स्टैंड फॉर एडमायर, तारीफ़ कजे, नंढियुनि ॻाल्हियुनि जी तारीफ़ कजे, नंढियूं जे घर में रोज़मर्रा जूं ॻाल्हियुनि जी तारीफ़ कजे। I स्टैंड फॉर इन्फ्लुएंस, पार्टनर जो एक्सेप्ट कजे। डिसीशन्स जेकॾहिं कनि था, पार्टनर जेको डिसीशन आहे त हुनखे रिस्पेक्ट ॾिजे,
एक्सेप्ट करे डिसीशन उहो कजे। ईअं न त मां राइट आहियां, राइट इज़ नॉट इम्पॉर्टेंट, हैप्पीनेस इज़ इम्पॉर्टेंट। एस स्टैंड फॉर साइड योर पार्टनर, अगरि अहिड़ो को पेचीदा दौर थो अची वञे त पार्टनर जी साइड खणी आहे। ई स्टैंड फॉर इक्वलिटी, पार्टनर खे इक्वल सम्झो। ईअं न त मां मथे आहियां, मां हीअं थो कयां, मां कमायां थो, मां हीअं थो कयां, हर को पंहिंजी जाइ ते पूरो करे थो पियो, कमु करे थो, रिस्पेक्ट ओतिरी खपे माण्हूअ खे। सी स्टैंड फॉर कैच दी क्यूज़ ऑफ कनेक्शन, जो कनेक्शन जा क्यूज़ पार्टनर करे थो, कोई पार्टनर ॾेखारे थो हे ॾिसजो हीअ ॻाल्हि आहे, त उन क्यूज़ खे अटेंड कजे, वेरी इंपॉर्टेंट। यू स्टैंड फॉर अंडरस्टैंडिंग, कंप्रोमाइज़ कंहिं बि डिसीशन मेकिंग में, फाइंड द मिडल ग्राउंड। टी स्टैंड फॉर टेल योर पार्टनर, जेके बि तव्हांजी दिलि जूं ॻाल्हियूं पार्टनर खे ॿुधाइजनि। लव इज़ द लव विच इज़ एक्सप्रेस्ड, अगरि असां ॻाल्हियूं दिलि में रखूं था, ॿुधायूं नथा ॿिए खे, ॿिए ख़बर न पवनि त मां केतिरो कंहिंजो अहसासु कयां थो। आई स्टैंड फॉर इंट्रस्ट, जेके पार्टनर जा इंट्रस्ट, लाइक्स, डिसलाइक्स, हैबिट्स, कहिड़ियूं आदतूं आहिनि, जीअं न डिटेक्टिव हूंदो आहे, ईअं असांखे जांच करणु घुरिजे, उहे ॻाल्हियूं करणु घुरिजनि। ई स्टैंड फॉर इमोशनली अवेलेबल हुजे, एम्पैथी करे माण्हू वैलिडेट कजे, उनजे अहसासात, उनजे जज़्बात, उनजे ॾुख सुख खे क़दुरु कजे, त भई हीअ तकलीफ़ तोखे आहे त इहा वाक़ई तकलीफ़ आहे। इन्हनि करण सां असांजो जेको आहे बैंक अकाउंट शादी में ठहंदो आहे, रिश्ते में बैंक अकाउंट ठहंदो आहे। पोइ जेके ॾुख तकलीफ़ूं कॾहिं घटि वधाए बि थी वेंदी आहे, इंसाना थी वञे, त एतिरो असरु न कंदियूं आहिनि, रिश्ता पोइ सुठा हलंदा आहिनि, ख़ुशी रहंदी आहे रिश्ते में, हैप्पीनेस रहंदी आहे। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, इनखे सब्सक्राइब कयो ऐं घणे में घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।